गुज़िरियल 2022 वारी बरसात दौरान तबाह थियल घरनि जा पैसा न मिली सघिया। मुतासिर ॻोठाणा शमीर ख़ान पिताफ़ी, ख़ालिद हुसैन पिताफ़ी, नवाब अली पिताफ़ी, महबूब अली दस्ती, अली गौहर दस्ती, फ़याज़ अली दस्ती, अमीन दस्ती, आशिक अली दस्ती, रजब अली भट्टी, अली गौहर भट्टी, साबिर अली भट्टी, खानू भट्टी ऐं ॿियनि दाहींदे ॿुधायो त गुज़िरियल 2022 बरसात दौरान तबाह थियल घरनि जा पैसा 3 लख हुकूमत सिंध जा ऐलानियल ॻोठ पुराणो दरो वासिन खे न मिली सघिया। ॻोठाणा खुलियल आसमान तले रहण ते मजबूर ज़रियनि खां मालूम थियो आहे त सिंध तोड़े वफ़ाक हुकूमत असांजे ॻोठ खे ॿोॾ सटियल इलाइक़ो करार ॾेई बरसात में तबाह थियल घरनि जा पैसा रोके छॾिया आहिनि। जॾहिं त असांजो ॻोठ ॿोॾ जे करे न तेज़ बरसात जे करे तबाह थियो आहे। बरसात मुसलसल 10 ॾींहं लगातार वसण जे करे असांजा कचा पका घर रही पट पए थी विया। जॾहिं त ॻोठ जे तबाह थियल घरनि जी सर्वे पाक आर्मी जे जवाननि पिणु कई। इन खां पोइ तपेदार अरबाब पावर पिणु कई ऐं सर्वे जी आड़ में 2000 खां 3000 फी घर जा वरिता विया। इन जे बावजूद अॼु ताईं को बि तदारुक न थी सघियो। असीं वरी बि वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, ज़िम्मेवारनि जे NGOs खां मुतालबो करियूं था त असांजे ॻोठ पुराणो देरो खे 2022 दौरान बरसात में तबाह थियल घरनि जा पैसा ॾिना वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची